वज़ीर-ए-आज़म सां अमरीकी पॾे वज़ीर जो फ़ोन ते राब्तो। शहबाज़ शरीफ़ पारां मार्को रूबियो खे पाकिस्तान ऐं भारत जे विच में ताज़ी छिकटाण जे हवाले सां आगाही। भारत जो चिड़ ॾियारींदड़ रवैयो इंतिहाई मायूस कंदड़ करार। पाकिस्तान हर क़िस्म जी दहशतगर्दी जी मज़म्मत करे थो। भारत जो कावड़ ॾियारण वारो अमल दहशतगर्दी जे ख़िलाफ़ पाकिस्तान जी जारी कोशिशुनि तां ध्यान हटाइण जी कोशिश आहे। कश्मीर तकरार जो पुरअमन हाली ॾखिण एशिया में जटरादार अमन खे यकीनी बणाइण जो अकेलो रस्तो आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ आलमी जंग में पाकिस्तान 90,000 खां वधीक जानियूं कुर्बान करे चुको आहे। दहशतगर्दी सबब पाकिस्तान खे $152 बिलियन खां वधीक मुआशी नुक़सान बर्दाश्त करणो पियो। वज़ीर आज़म जी अमरीकी पॾे वज़ीर सां टेलीफ़ोन ते ॻाल्हि। अमरीकी पॾे वज़ीर मार्को रूबियो तरफ़ां ॾखिण एशिया में अमन इस्तेहकाम जे लाइ ॿिन्ही मुल्कनि खे गॾिजी कम जारी रखण जी ज़रूरत ते ज़ोर। अमरीकी पॾेही वज़ीर जो भारतीय पॾेही वज़ीर जयशंकर सां फ़ोन ते राब्तो। पाक भारत छिकताण ते ॻाल्हियूं। मार्को रूबियो चवे थो भारत खे ख़िते में छिकताण घटाइण ऐं अमन लाइ पाकिस्तान सां ताउन करणु घुर्जे। अमरीका भारत ते ज़ोर ॾिनो आहे त हू ॾखिण एशिया में छिकताण घटाइण ऐं अमन ऐं सलामती बरक़रार रखण लाइ पाकिस्तान सां गॾिजी कमु करे। हमलो किथे करणो आहे या भारत जी चूंड हूंदी, अॻिते केसी ताईं वञणो आहे, इहो असां तय कंदासीं। जवाबी कार्रवाई जी भरपूर तयारी करे वरिती आहे। पाकिस्तान जी ख़ुदमुख्तियारी ऐं सलामती जो हर क़ीमत ते दिफ़ा कयो वेंदो। मुल्की ख़ुदमुख्तियारी ऐं सलामती ख़ातिर कंहिं बि हद ताईं वञी सघूं था। पाक फ़ौज जे तर्जमान लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जो ऐलान। संदसि चवणु आहे त दहशतगर्दी जे वाक़िअनि खे सियासी मक़सदनि जे लाइ इस्तेमालु करणु भारत जी आदत आहे। बलूचिस्तान में थींदड़ दहशतगर्दी में भारत जे मुलविस हुजण जा सबूत मौजूद आहिनि। पाक फ़ौज ऐं ॻुझनि इदारनि जी समूरी सूरतहाल ते नज़र आहे। तस्दीक थियल इतला आहिनि त ईंदड़ 36 कलाक अहम आहिनि। जंग में अगराई न कंदासीं। भारत अगराई कई त असांजो जवाब सख़्त हूंदो। भारत जा जारिहाणा कदम ख़िते खे तबाही जे वर चाढ़े सघनि था। भारती क़यादत पंहिंजी नाकामियुनि तां ध्यानु हटाइण लाइ किरियल क़दम खणे पियो। गौर करणु पवंदो त भारत जे अहिड़े क़दमनि जो मक़सदु छा आहे। वज़ीर आज़म पहलगाम वाक़े जी अणधुरी ऐं शफ़ाफ़ जाच में सहकार करण जी आछ करे चुको आहे। भारत वालारियल कश्मीर में आज़ादी जी तहरीक खे दहशतगर्दी सां ॻंढणु चाहे थो। आलमी बिरादरी पाकिस्तान जे मौक़िफ़ जी मुकमल हिमायत करे रही आहे। नाइब वज़ीर आज़म ऐं पॾेही वज़ीर इसहाक़ डार जी DGISPR सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो पाणी पाकिस्तान जी लाइफ लाइन आहे। भारत हिक तरफ़े तौर ते सिंध तास मुआहिदो ख़त्म नथो करे सघे। सिंध तास मुआहिदे बाबति भारती बयान आलमी कानूननि जी भनकड़ी आहिनि। ख़िते जी मौजूदा सूरतहाल जे हवाले सां मुख़्तलिफ़ मुल्कनि सां ॻाल्हियूं थियूं आहिनि। जीअं जीअं वक़्तु गुज़री रहियो आहे, हमले जो ख़तरो वधी रहियो आहे। भारत जेतिरी ताक़त इस्तेमालु कंदो, असां उन खां वधीक ताक़त सां जवाबु ॾींदासीं। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जी पार्लियामेंट हाउस ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हि ॿोल चयाईं ख़िते जूं वॾियूं ताक़तूं टियाकुड़ी जो किरदारु निभाए रहियूं आहिनि। दोस्त मुल्क चाहिनि था त जंग जी सूरतहाल न बणिजे। पाकिस्तान वाज़ह करे छॾियो आहे त सिंध तास मुआहिदे जे ख़ात्मे वारो क़दम जंग समझी वेंदी। भारत हिन वक़्तु जज़्बाती ऐं सम्झ खां ॿाहिरि क़दम खणी रहियो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो BBC खे इंटरव्यू चवे थो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ भारत खे पहलगाम वाक़े जी अणधुरी जाच जी आछ करे चुको आहे। भारत जे तरफ़ां माज़ी में बि अहिड़े क़िस्म जा बेबुनियाद इल्ज़ाम लॻाया विया हुआ।
वफाकी सरकार तेल जी कीमतुनि में लाथ करे छॾी। पेट्रोल जे फी लीटर अघ में ₹2 घटिताई। हाई स्पीड डीज़ल जे फी लीटर क़ीमत में भी ₹2 लाथ कई वई। नोटिफिकेशन जारी। ₹2 जी घटिताई खां पोइ पेट्रोल जे फी लीटर जी नई क़ीमत ₹252.53 थी वई। ₹2 लाथ खां पोइ हाई स्पीड डीज़ल जे फी लीटर जो नओं अघु ₹256.64 थी वियो। मीरपुर खास में पीपल्स पार्टी जो अॼु जलसो थींदो। समूरियूं तैयारियूं मुकमल। जलसे खे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिया अॻुवाण ख़िताब कंदा। पन्ने आकिल वेझो मोटरवे ते तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच ट्रॉलर सां टकराइजी कल्टी थी पई। हादसे सबबि 3 मुसाफ़िर फौत, 10 ज़ख़्मी थी पिया। मोटरवे पुलिस ऐं रेस्क्यू टीम वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि ऐं फौतियुनि जे लाशनि खे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। हादसे जो शिकार मुसाफ़िर कोच कराची खां पंजाब वञी रही हुई। ऐं सिंध समेत सॼी दुनिया में अॼु पोहरियतनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढी सेमिनार कोठाए शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश कई पई वञे।